नीट बोले थे तो रात अब कपड़ो हाँ जगह कुछ वधी अब हिन वक़्तु रोड़ी पुगा ये रोड़ी वारी पुल हो जमाल जे नाले सां मशहूरु आहे न छा ख़रीद रोड़ी सखर वारी पुल हिनजी वॾी हिस्ट्री आहे साईं न छा ख़रीद हाँ बाबा जेको सखर वारी पुल थे हो जो लड़िया जो लाड़खा हो जमालो मजोड़िया वारी पुल थे हो जमालो मजोड़िया वारी पुल थे हो जमालो देखे सोनो लपड़ो हथ में हो जमालो मजोड़िया वारी पुल थे हो जमालो मजो सखर वारी पुल थे हो जमालो जंजा बार गुंडीदार दा हो जमालो जंजा बार गुंडीदार दा हो जमालो जंजा बार गुंडीदार दा हो जमालो ओ मुझो रोड़ी हमारी पुल से हो जमालो बाबा जमी हो जमालो जंहिंखे सोनी मुंडी चीज जी भाई सकर रोड़ी पिलक ना टपियासीं साईं सदरुद्दीन शाह जो बि ख़ैदरे तव्हांखे ॿुधायो कुल कलाम पढ़ियासीं दुआऊं घुरियूंसीं वरी ॿी जेके नंढड़ी पुल आहे इहा बि तव्हांखे ॾेखारियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बात दरिया जा मंजर रोड़ी शरीफ अब रोड़ी शरीफ हाँ जिते हिते वॾियूं वॾियूं हस्तियूं आहिनि साईं सदरुद्दीन बादशाह जी शाह जिलानी बादशाह जंहिंजो इसम मुबारक आहे ये लिखियल आहे मीठा मीठा है मेरे मोहम्मद का नाम सुभान अल्लाह विला खे कंटिन्यू कयूं था असां सां गॾु रहिजो हाणे हारन जी हसरत नबी चारवा हार छा जा मुझो यार खुद हारवा बाबा जान बखोड़ किरोड़े परम जा मुझो जान बुझिए सोतिया बाबा ओ हूँ तो नाल दड़ दौर में हो तो न कहीं जो हिया गुलाम नबी चाहे भला को किया चवे को किया तलबा साजी तिया ती कबे सावधंदी वने ख़ुशि आहे ॿियो ख़ैर आहे तबियत से टाट ॿियो ख़ैर हे असांजो चाचो नज़ीर अहमद केर जेको आहे त मदे जी जो दोस्त आहे प्यारो जमायत गौसिया जो मोज़िज़ माण्हू आहे वॾी महिरबानी चाचे जी इसरार ते चाचे जी जेको आहे चांहि पीऊं था होटल ते वेठा आहियूं असांजी सिंध धरतीअ जे मशहूरु नात ख़ान उस्ताद बेदार बख़्शियल चांडे जी दुआ घुरण जे लाइ जेको आहे साईं जन जे ॻोठु दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह बिला खे कंटिन्यू कंदासीं साईं बेदार बख़्शियल चांडियो हुसैनी साहिब जन जी दुआ घुरण जे लाइ आया आहियूं रस्ते में मिट्टी जे हवाले वो मिट्टी जे हवाले जलीदार दई दई गयो जान पाले जली प्यार दई दई गयो जान पाले सिर मुझे दे न कख पे सठामू
निद्र पई वियो मुंहिंजे ख़्याल में। अस्सलाम वालेकुम जी। सफ़र में सुकून करे भी ज़रूरी आहे। बेदार जाने जी बात मुंहिंजी अगर बेदार बचल चाचू साहब सां मुलाक़ात थी हुई 3 चक्कर मुंहिंजी ऐं तव्हांजी असां काफ़ी साईं जन मौसम कहिड़े समय खां वठी तव्हां सॼण तक़रीबन 2002 खां वठी तव्हां बाबा तव्हांजा वठी 2002 खां वठी वॾो अरसो आहे 20 साल तॾहिं बि थी वियो। अलाह पाक साईं जन खे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। स्टेजन ते असांजो सना खानो बस अल्लाह पाक उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। साईं जन जी हाणे दुआ घुरीसीं, हाणे कुल शरीफ़ पढ़ी आयासीं, मज़ार मुबारक ते हाज़िरी बि ॾिनीसीं। हाणे जेको आहे त दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ लाड़काणो जेको आहे हाज़िरी भरण था वञूं। उते दावत असांखे मिलियल हुई। पोइ इंशाअल्लाह ब्लॉग खे कंटिन्यू कयूं था। असां सां गॾु जो करे न वेझो ब्लॉग खे ॾिसंदा रहो। हवाए साईं सैयद गुलाब अमन शाह साईं जिलानी हाशमी बुखारी साईं जे आस्थाने ते आया आहियूं। आमीन आमीन। वॾी महिरबानी साईं अवांजी कुर्ब। आख़िरकार अदा दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ जेको आहे लाड़काणे में हाज़िरी नसीब थी आहे फाइनली। दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ लाड़काणो बाबा चाचू ख़ैर दिन अॻ में हली रहिया आहिनि। अच्छा चाचे ख़ैर दिन जी पहिरियों चक्कर हाज़िरी नसीब थी आहे, मुंहिंजी बि पहिरियों चक्कर आहे। बाबा इलाही टाइम अची चुको आहे दरगाह ते। बाबा अॼु ख़ान मोहम्मद चाचर बाबा साईं जेको आहे वञी रहियो आहे। चाचू ख़ैर अदो करीम ख़ान बि गॾु आहे। सॼी संगत दरगाह शरीफ़ में हाज़िरी नसीब थी आहे। फकीर जेके लंगर करे चुका है इंशाअल्लाह। अब फकीर जो गेट सामने खोलवायो जमा इतना बड़े अंदर अचे आयो गेट सामने मस्जिद शरीफ वालो जो इंतजामिया बेटा खोलियो। चाचा ख़ैर दिन पहिरियों चक्कर हाज़िरी नसीब थी आहे तोजी बि त मुंहिंजी बि कीअं लॻे थो? मालिक जो लख महिरबानी कामिल वलीउल्लाह जी दरबार में हाज़िरी थी आहे। बड़ी खुशी आहे, बड़ी खुशी। तेल मखे था व्यंजन तड़ते 500-700 माशूक दिहाड़ी तेल मखे था व्यंजन तड़ते गाही महेसर मंझ लगाइन कंहिं पक पोल जी हिन हुन कण ते ॿिन्ही दोस्त लॻी दरबार न घुरिजे केर बि मूंखे रिय तुंहिंजे सिर सरकार न घुरिजे केर बि इहो शेर दादू महेसर दादू मेहड़ रांधण तोड़े खैरपुर नाथन शाह में खोलनि बखमल जी बाज़ार न घुरिजे केर बि हज़रत गुलाम मैसर रहमतुल्लाह अलैह जो इहो कलाम यादि आयो उन ते बि पाए करे हुन खां दुकान वारे खां पुछो त दादा तव्हां त असांखे प्यारा लॻो था। चई साईं माए जे करे मतिलबु माए जे करे न असांजो हिते हिते रहंदो आहे त हुन अॻ में ई चयो हाजी गुलाम नबी मुंहिंजो आहे पर उहो शिकिल सां ई लॻनि ॿिया पिया 24 कंपनी। मां चयो माने त ॻाल्हि थोरी चुप थी विया। मुंहिंजो यार असांजो महबूब आहे मुछड़ो आहे सुहिणो आहे तव्हां असांजे लाइ प्यारा आहियो त मां उहो तुसीं बीठासीं होटल ते चांहि पाणी पीतीसीं। जय मासरोई नगदार नाहे
आहे तेल जेको आहे त ॿीहर विझायोसींसि तेल ख़तमु थी वियो घणे जो विझायो मुंहिंजी जी तेल घणे जो विझाई तेल 600 जो 600 रुपये जो तेल वरी हाणे विझायोसीं हिन वक़्तु टाइम थियो आहे राति जो 2 ऐं असां पाकिस्तान सुन्नी तहरीक जे मरकज़ी मेंबर असांजे प्यारे दोस्त साईं महबूब अली साथो साहब सां गॾु वेठा हुआसीं कचहरियूं उन्हनि सां खोड़ सारियूं कयूंसीं इन जे करे जेको आहे त इलाही टाइम देरि थी वियो आहे हाणे राति जो 2 थी वियो आहे हिन वक़्तु हाणे सखर मां असां निकिता ऐं घर वञूं पिया त विलाग खां वठंदासीं इजाज़त पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो अलाए निगाहबान भाऊ करीम खान चाहे खेॾ निंड बि अचे थी हलो निंड रखी वेंदा वरी महिरबानी अलाए निगाहबान दिल का साईं राह दरगाह कबूल आ गया